अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे उन जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त उन में छा थींदो। छा पुलिस सजाल ख़ान के ॿधण में कामयाब थी वेंदी? छा नवाब ख़ान जे चवण ते हाणे आशू मीर के पूरो करे छॾींदो या मीर जा मोचड़ा खाई बस हाणे चुप करे वेंदो? इन वीडियो के पूरो ॾिसजो ऐं थी सके तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो, इन वीडियो के लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मीर तंग थी नेठि आशू जे घर जाते आशू रहियल आहे लीमे जे घर उते वेंदो ऐं उन खे तंग थी उन खे बूट बि हणंदो ऐं उन खे पंहिंजी ताक़त ॾेखारींदो त मीर जो मोचड़ो केतिरो ॾुखियो हूंदो आहे। खूब बेस्तो कंदो ऐं जेको सतारा ऐं ॿिया जेका बि वाठा आहिनि उन्हनि खे अलॻि अलॻि करे कुटको ॾींदो। यानी मीर अॻी किस्त में चङो सटको कढण वारो आहे नवाब ख़ान जे माण्हुनि मां। ऐं तव्हां इहो ॾिसो त पुलिस जे चवण ते सजावल ठा न करे हा करे वरी न करे वेंदो। इते पोइ पुलिस एफआईआर कटे ईंदी भावल ख़ान जे मथां जेका हमिलो कयो हुयो। पुलिस इन खे सजावल खे उतां खां गिरफ़्तार करण जी पूरी कोशिशि कंदी ऐं थी घणो कर पुलिस ॿधी खणी वठी वेंदी सजावल ख़ान खे ऐं सजावल ख़ान खे झुकाइण जे लाइ नवाब ख़ान जे अॻियां इन जे लाइ पुलिस जो क़दम खणी रही आहे। बाक़ी मूसा फ़िलहाल आज़ादु हूंदो ऐं भावल बि अॻी हिकु ॿ केस जे अंदरि मोटी ईंदो सही सलामत। बाक़ी हाणे जेको आहे मीर ऐं आशू जो मुक़ाबिलो शुरू थी चुको आहे ऐं नवाब ख़ान चवंदो तव्हां मीर खे मारे मुॾे खणी अचो आहे, ईअं न मोटो आहे त चवंदो आशू हिते तूं त रोके छॾियो, मां मीर खे कीअं मारियां? तूं चयो मीर खे ज़लील करिणो आहे, मारणो न आहे। बहरहाल हाणे मीर मुअल ॾिसंदे बहरहाल मीर बि त मीर आहे अॻियों। इन क़रीब मूसा ऐं मीर हिकु थी वेंदा पोइ सभिनी जे लाइ मुसीबत थी वेंदी ऐं हाणे जीअं सजावल ख़ान जे लाइ बि मुसीबत थी चुकी आहे। पुलिस इन खे ॾाढो तंग कंदी नवाब ख़ान जे चवण ते। वीडियो पुॻो आहे दोस्तों पुॼाणी ते ज़रूरु सब्सक्राइब फॉलो कजो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।